बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिड़निया मेहरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम अज़मत रमज़ान में अव्हां खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। ही उहा ट्रांसमिशन जेका पूरो महीनो माशाअल्लाह सां लाइव अव्हां ताईं पहुचाई वञे थी मेहरान टेलीविज़न नेटवर्क जे ज़रिए, ऐं अव्हां सभिनीनि जो साथ जॾहिं असां सां हूंदो आहे त यकीनन इहा असांजी कामयाबी ज़रूरु हूंदी आहे। हिते जॾहिं अलामा साहब मौजूदु हूंदा आहिनि ऐं जॾहिं जॾहिं ख़ूबसूरत अंदाज़ में डिस्कशन हली रहियो हूंदो आहे, इस्लामिक टॉपिक्स हूंदा आहिनि ऐं यकीनन ॾाढे सुहिणे अंदाज़ में इहा गुफ़्तगू हली रही हूंदी आहे, इहा महफ़िल हली रही हूंदी आहे जेका अव्हां ताईं पिणु सुहिणे अंदाज़ में पहुचंदी आहे। असां छा हाणे इंसान पंहिंजे तरफ़ खां इनपुट ॾेई सघे थो, जेतिरो ॾेई सघंदो आहे, जेतिरी कोशिशि हूंदी आहे, जेतिरी महिनत हूंदी आहे, उहा अव्हां सभिनीनि जे आॾो हूंदी आहे। ऐं हिन ट्रांसमिशन में मूंसां पूरो जो पूरो साथ मुंहिंजे टीम मेंबर्स जो हूंदो आहे। मुर्तज़ा मजबूर साहब, ऐं जॾहिं ईंदी आहियां त हर कम में पाण इन्वॉल्व हूंदा आहिनि, स्टूडियो खां वठी सेट खां वठी माइक कैमरा, ऐं अव्हां ताईं जंहिं अंदाज़ में हीअ ट्रांसमिशन पहुचंदी आहे त पोयां यकीनन पूरी महिनत हूंदी आहे पूरी टीम जी, ऐं पूरी टीम जा जेके साथी हूंदा आहिनि उन्हनि जे साथ सां ही ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचे ज़रूरु थी। नाज़रीन, हूअं ॾिठो वञे त अॼुकल्ह जे दौर में पाण पंहिंजे कमनि में पंहिंजे कमनि कारनि सां गॾु पंहिंजी उन्हनि एक्टिविटीज़ खे वठी हलंदा आहियूं, ऐं यकीनन हिकिड़ो प्रॉपर स्केजुअल हर माण्हू पंहिंजो खणी हलंदो आहे। किथे का कमी का कोताही थींदी आहे त चाहींदा आहियूं त ॿिए ॾींहं ते वरी उहा कमी कोताही न हुजे ऐं कमु सुहिणे अंदाज़ में थी सघनि। ॾिठो वञे थो त असां पंहिंजे घर खां वठी पंहिंजे रिश्तेदारनि ताईं ऐं उतां खां वठी वरी पंहिंजे जेकॾहिं पाड़े ते नज़र पवे थी त हर शइ खे किथे न किथे इग्नोर कंदा अचूं पिया। ऐं असांखे बाज़ रिवायतुनि में इहा दीन इस्लाम जी तालीमात ॾिनी वञे थी ऐं असांखे इहो ॿुधायो वञे थो, इहो दर्स ॾिनो वञे थो त अव्हां पंहिंजनि जो तमामु घणो ख़्यालु कयो। जेके अव्हां जा पंहिंजा घर भाती आहिनि, उन खां पोइ अव्हां जा जेके रिश्तेदार आहिनि, ग़रीब रिश्तेदार, ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो अव्हीं एहतराम कयो ऐं पाड़े वारनि जे ॾुखे वक़्त में अव्हीं कमु बि अचो। पर मां हमेशह जॾहिं ॿिनि तरह जो टॉपिक हूंदो आहे त मां चवंदी आहियां हाणे बैंगलोर सिस्टम में पाण इन तरह फिट थी विया आहियूं जो असांखे पंहिंजे रिश्तेदारनि जी ख़बर कोन हूंदी आहे किथे छा प्रॉब्लम हले थो, छो त उहा यूनिटी कोन्हे का, उहा जॾहिं ॿधी न आहे, उहो इतिहाद न आहे, उहा पंहिंजाइप न आहे, उहा मुहबत न आहे, उहा जुड़त न आहे, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर को पंहिंजे मामले खे पाण ॾिसी रहियो हूंदो आहे त ख़बर कोन पवंदी आहे त कंहिंजो कहिड़ो मामिलो आहे। तंहिंजे करे उहो हेल्प त परे परे ताईं को सवाल ई पैदा कोन थो थिए। पाड़े जी ख़बर कोन हूंदी आहे पाड़े में छा मामलात आहिनि, कंहिंजे घर में छा पची रहियो आहे, कुनी चढ़े बि थी कोन थी चढ़े, ख़बर कोन आहे। ऐं माशाअल्लाह सां अॼुकल्ह जे टाइम में हर माण्हू ॾाढो सुठो खाए बि थो, ॾाढो सुठो पाए बि थो, उनजो जेको अंदाज़ आहे, उनजो जेको ॾेखारण जो तरीक़ेकार आहे, सभिनी जो लॻंदो आहे त हर को जेको आहे न वेल सेटल्ड आहे अॼुकल्ह जे दौर में। ऐं पाण जेके बि घर में मेंबर्स मौजूदु आहियूं, हर को चाहींदो आहे त असां जॉब कयूं, छाकाणि सभु पढ़ंदा बि आहिनि। पढ़ाई जॾहिं मुकमल थींदी आहे त हर को पोइ वरी पंहिंजे जॉब खे पंहिंजे रूटीन खे सुहिणे अंदाज़ में खणी हलंदो आहे। त माना हाणे अॼु जे दौर में एॾो को सुवाल घणो कोन थो पैदा थिए त कोई कंहिंजे घर में कुनी कोन थी चढ़े। माशाअल्लाह सां सभु को महिनत करे थो त सभु को सुठो खाए पीए थो। वरी ॻाल्हि अचे थी जॾहिं बिहेवियर्स जी, त कोशिशि करणु खपे त भला ॿियो न, जिथे असां पंहिंजो ॻाल्हाइण ॿोलाइण जे ज़रिए पंहिंजा रिश्ता, पंहिंजो दोस्तियूं, पंहिंजे पाड़े जो एतिराम, उहो सभु क़ाइमु रखी सघूं त उहो क़ाइमु रखणु खपे। बाक़ी जिथे जिथे जेको इनपुट असां ॾेई सघूं था, कोशिशि कयो त सुहिणे अंदाज़ में ज़रूरु ॾिजे। नाज़रीन, अज़मत रमज़ान ट्रांसमिशन अव्हां ताईं जॾहिं लाइव पहुचंदी आहे त उनमें कुझु स्पॉन्सर्स मौजूदु हूंदा आहिनि जेके असां अनाउंस कंदा आहियूं, अव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त हिननि जे सहकार सां इहा ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुची रही आहे। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं उन खां अलावा भरपूर साथ वाइटल टी जो बि मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जो। उन खां अलावा नाज़रीन साथ मौजूदु आहे क्विज़ जो, क्विज़ ऐं रमज़ान, ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप, रमज़ानुल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे, क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। मां अॻियां वधणु चाहींदमि। अज़मत रमज़ान में माशाअल्लाह सां ख़ूबसूरत पैनल मौजूदु आहे ऐं माशाअल्लाह सां रोज़ जी बुनियाद ते अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु जनाब असांखे वक़्तु ॾींदा आहिनि ऐं दीनो इस्लाम जी पाण ख़िदमत में आहिनि। जॾहिं जॾहिं बि असांखे वक़्तु ॾियनि था
त ॾाढे सुहिणे अंदाज़ में इहा डिस्कशन मां पहिरीं बि चयो तव्हां ताईं पहुचंदी आहे। उन्हनि जो हिकिड़ो अंदाज़ पंहिंजो आहे, निरालो उन्हनि जो अंदाज़ आहे, ख़ूबसूरत उन्हनि जो ॾाढो अंदाज़ आहे। मां पहिरीं बि शायदि अनाउंस करे चुकी आहियां हिते त मां ॿिया जॾहिं बि प्रोग्राम्स कंडक्ट कंदी आहियां, यकीनन असांजे दीन जी ख़िदमत जेके बि सरअंजाम ॾियनि था सभिनीनि जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे, पर अल्लामा साहब जो अंदाज़ मूंखे पर्सनली ॾाढो सुठो लॻंदो आहे। अल्लामा साहब तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी, उन खां अलावा बाबर अली भट्टी साहब असांजे प्रोग्राम में जनाब मौजूदु आहिनि ऐं बाबर अली भट्टी साहब जो आवाज़ ॾाढो सुठो आहे, पाण ॾाढा सुठा नात ख़्वान आहिनि। तव्हांखे बि दिलि जी गहराई सां अज़मत रमज़ान में भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। जी, उन खां अलावा मुहर्रम दीन असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण नात ख़्वान आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम। उन खां अलावा जी अब्दुर रहमान असां सां गॾु मौजूदु आहे ऐं अब्दुर रहमान पहिरीं बि प्रोग्राम में तशरीफ़ फरमा रहियो आहे। बाबर साहब बि पहिरीं तशरीफ़ फरमा रहिया आहिनि। अब्दुर रहमान खे मां भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह जी माशाअल्लाह। सो शुरूआति करियूं था तिलावत क़ुरान करीम सां ऐं तिलावत में ख़ूबसूरत आवाज़ हूंदो अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब जो। जी बिस्मिल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी जअल फिस्समाइ बुरूजन वजअल फीहा सिराजन वक़मरन मुनीरा वहुवल्लज़ी जअल अल-लैल वन-नहार खिलफतन लिमन अराद अन यज़्ज़क्कर औ अराद शुकूरा वइबादुर रहमानिल्लज़ीन यमशूना अलल अर्दि हौनन وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما آمنت بالله صدق الله مولانا العظيم आमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। माशाअल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम जो आगाज़ असां वठी चुका आहियूं ऐं वधीक डिस्कशन जो आगाज़ वठंदासीं। अल्लामा साहब साईं मां शुरूआति करणु चाहींदमि। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जॾहिं इंट्रो ॾियां पई त ॻाल्हि ॿोल इन तरह मूं रखी त असां ॾाढो सेपरेट अंदाज़ में रहणु सिखी विया आहियूं या इन अंदाज़ खे पाण सभु ॾाढो पसंदि करणु लॻा आहियूं। उनजो असरु यकीनन ग्लैमरस लाइफ ज़रूरु आहे। जेको कुझु ॾिसूं था चाहियूं था त उन अंदाज़ में असां बि रहूं। इहो हिकिड़ो मां सम्झां थी त इंसानी फितरत बि आहे त जॾहिं सुठाई खे कंहिं शइ खे ॾिसंदा आहियूं, भभकेदार जेका शइ हूंदी आहे, जेका सुठी शइ हूंदी आहे, अट्रैक्ट ज़रूरु कंदी आहे। छो न महिमान नवाज़ी सां असां शुरूआति कयूं डिस्कशन जी त महिमान नवाज़ी कीअं हुजणु खपे। ठीकु आहे, सेपरेट रहणु, अलॻि रहणु सभु ठीकु आहे, पर जॾहिं को महिमान अचे थो त महिमान चयो वेंदो आहे त उहो पंहिंजी बरकत खणी ईंदो आहे, पंहिंजो रिस्क खणी ईंदो आहे पाण सां गॾु। जी बिस्मिल्लाह।
अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इन में को बि शक कोन्हे, मेहमान नवाज़ी हिकिड़ो आला क़िस्म जो अख़लाक़ आहे, बुलंद अख़लाक़ आहे, हिकिड़ो अच्छो सुठो ऐं बहितरीन इंसान जो हिकिड़ो गुण आहे। अंबिया अलैहिमुस्सलाम जूं जेके सिफ़ात बयानु थियल आहिनि उन्हनि में हिकिड़ो महिमान नवाज़ी बि आहे। यानी महिमान नवाज़ी अंबिया जी सुन्नत ऐं अंबिया जो तरीक़ो आहे। अंबिया जो बि तरीक़ो आहे, सुलहा सूफ़िया जो बि तरीक़ो आहे ऐं उलमा जो बि तरीक़ो आहे। अगरि असां क़ुरान ऐं अहादीस जी रोशनी में महिमान नवाज़ी खे अगरि थोरो ॾिसूं त सभ खां पहिरीं महिमान नवाज़ी जो जेको आगाज़ आहे उहो हज़रत इब्राहीम सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम खां थिए थो ऐं इन खे अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद में ज़िक्र फ़रमायो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम वटि हिकु भेरे कुझु फ़रिश्ता इंसानी सूरत में आया। अच्छा। ऐं इंसानी सूरत में जॾहिं आया जी। त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम उन्हनि जे लाइ हिकिड़े गाबे जो गोश्त, हिकिड़ी रिवायत में अचे थो त गाबो सॼो उन्हनि खे फिराई करे ऐं उन्हनि जे साम्हूं ताम जी सूरत में पेश कयो। इहा हिकिड़ी वॾी ख़ूबी आहे ऐं वॾी महिमान नवाज़ी आहे जो उन्हनि हिकिड़ो सॼे जो सॼो जानवर उनखे फ्राई कराए उनजो इंतज़ाम करे ऐं उन्हनि महिमाननि जे साम्हूं पेश कयो। ऐं संदन जी आदत मुबारक इहा हुई, ज़िंदगी में कॾहिं बि अकेलो खाधो उन्हनि कोन खाधो, हमेशह कंहिं न कंहिं महिमान सां गॾिजी खाईंदा हुआ। अगरि को महिमान न मिले त इंतज़ार में टे ॾींहं बि गुज़री वेंदा हुआ ऐं मानी अकेलो न खाईंदा हुआ। जॾहिं को साम्हूं अची वञे, को चाहे उहो महिमान हुजे या न हुजे, को बि पर्सन उनखे पाण सां गॾु विहारे उन सां गॾिजी ऐं गॾियल दस्तरख़ान ते मानी तनावल फ़रमाईंदा हुया। माशाअल्लाह। हिकिड़े भेरे हिकिड़ो शख़्स आयो, साईं खे काफ़ी ॾींहं थी विया, मानी कोन खाधी। हिकिड़ो शख़्स वञी रहियो, उनखे सॾु कयऊं, पंहिंजे दस्तरख़ान ते विहारियऊं ऐं दस्तरख़ान ते विहारे उनखे चयूं हाणे अलाह जे नाले सां शुरू कर ऐं खा। उन चयो मां अलाह खे सुञाणा ई नथो, केरु आहे अलाह? जेको मालिक आहे, केरु आहे मालिक? मां त कॾहिं ॾिठो ई कोन्हे। हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम खे कावड़ चढ़ी ऐं उन्हनि खे दस्तरख़ान तां उथारे छॾियो। जीअं हू दस्तरख़ान तां उथी ॿाहिरि वियो, अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे वही फ़रमाई, मुख़ातिब थियो अल्लाह तबारक व तआला, इब्राहीम हीअ अगरचे मूंखे सॼी ॼमार सॼी ज़िंदगी न पियो मञे, पर मूं इन जो रिज़्क़ बंदि न कयो। सुभान अल्लाह। ऐं तूं हिकिड़ो गिरह बि हिन खे खणणु कोन ॾिनो पंहिंजे दस्तरख़ान तां। मां अलाह थी करे मूं इन जो कॾहिं रिज़्क़ बंदि न कयो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे ॾाढी इन ॻाल्हि ते हिकिड़े क़िस्म जी माना पिशेमानी थी। इब्राहीम अलैहिस्सलाम फ़ौरन उथिया ऐं उनखे पोयां आवाज़ु ॾिनो ऐं उनखे मुतवजे कयूं ऐं उनखे रिक्वेस्ट कयूं त तव्हां अचो मुंहिंजे दस्तरख़ान ते, मूंखां ग़लती थी आहे, तव्हां अची वियो मूंसां गॾु मानी खाओ। हुन चयो न, मां न ईंदुसि हाणे जेसीं ताईं तव्हां मूंखे दस्तरख़ान तां उथारण जो सबबु न ॿुधाईंदो ऐं वरी उथारे वरी सॾणु आया हो इन जो सबबु जेसीं ताईं न ॿुधाईंदो मां तव्हांजे दस्तरख़ान ते कोन विहंदुसि। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम सुहिणे अंदाज़ में उन्हनि खे ॿुधायो त जॾहिं मां तव्हांखे उथारियो सिर्फ़ु इन जे करे मूंखे कावड़ चढ़ी त जंहिं ख़ालिक ऐं मालिक असांखे पैदा कयो आहे तूं उनखे नथो सुञाणी, तूं उनजो इनकार पियो करीं त मूंखे कावड़ चढ़ी। अच्छा, पोइ तव्हां वरी सॾणु छो आया हो जॾहिं तव्हांखे कावड़ चढ़ी? हा, सॾणु इन जे करे आयो आहियां त जंहिं जे नाले सां, जंहिं मालिक जेको असांजो ख़ालिक, जंहिंजे लाइ मूं तव्हांखे चयो त हुनजे नाले सां शुरू कयो, जॾहिं तूं उथी वहीं त इहा तुंहिंजो उथणु उनखे नागवार गुज़रियो ऐं उन रब्बे करीम मूंखे फ़रमायो त इहो मुंहिंजो बानो, अगरचे मूंखे न पियो मञे सॼी ज़िंदगी, पर मूं इन जो रिज़्क़ बंदि न कयो, तूं छो इन जे लाइ रिज़्क़ बंदि कयो ऐं हिकिड़ो गिरह बि हिनखे पंहिंजे दस्तरख़ान तां खणणु कोन ॾिनो। उन शख़्स जे मथां हिन ॻाल्हि जो एतिरो असरु थियो उनजे दिलि जे मथां। उन चयो त अगरि एॾो करीम परवरदिगार आहे, एॾो रहम कंदड़ आहे त बसि मां ईमान आणियां थो उन ते। अॼु खां मुंहिंजो ख़ालिक ऐं मुंहिंजो मालिक बि उहो अलाह आहे।
सुभान ऐं अल्लाह, इहो सुभान जेको अल्लाह। वाक़ियो आहे उन्हनि जी, जे जी। ईमान आणण जो सबबु बणिजी सबबु वियो बणिजो, जी, जी, ऐं अची वरी दस्तरख़ान ते वेठा। सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी। अल्लाह साहब तव्हां वधीक कंटिन्यू जी, करणु जी, चाहींदव त यकीनन अव्हांखे जी, भरपूर असां तव्हांखे टाइम ॾींदासीं, पर वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। मुंहिंजी इजाज़त सां मां साईं जी जी। तरफ़ अॻियां वधंदी आहियां। अज़मत रमज़ान में शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। रंग ज़िंदगी जो ऐं वाइटल टी जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन, क्विस जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विस ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। कंटिन्यू कयूं था वापसि अची अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी। तूं सपड़ ऐं सेकड़ो, तूं ॾातार ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। हू रब पाक जॾहिं चूंडे वठंदो आहे त पोइ यकीनन इंसानु सोन बणिजी वेंदो आहे। असां ॾिसंदा आहियूं काफ़ी अहिड़ा माण्हू जिन खे धुतकारियो वेंदो आहे। कुझु वक़्त खां पोइ असां उन्हनि माण्हुनि खे ॾिसंदा आहियूं, इलाही सुठी पोस्ट ते मौजूदु हूंदा आहिनि। उन्हनि जी ज़िंदगी जो तरीक़ेकार ॾाढो सुठो हूंदो आहे। यानी अल्लाह तबारक व ताला पंहिंजे कंहिं बाने खे छॾींदो कोन आहे, बशर्त असां पंहिंजे रब खां घुरणु बंदि न कयूं। चयो वञे थो त अव्हां जेको गुमान कयो था न, रब पाक तव्हांखे पोइ उन तरह उहे सभु शयूं नसीब फ़रमाए थो। असां जेकॾहिं असांजो ईमान इन तरह हुजे त रब पाक असांखे कॾहिं अकेलो कोन छॾींदो। रब पाक उहो वाहिद रब आहे जेको असांखे रिस्क ॾींदड़ आहे। उहो वाहिद असांजो रब आहे जेको असांखे किथे बि कंहिं बि हाल में छॾींदो कोन, त यकीनन उहो रब असांखे कोन छॾींदो। अज़मत रमज़ान ही प्रोग्राम अव्हां ताईं लाइव पहुचायो वञे पियो महिरान टेलीविज़न नेटवर्क जे तरफ़ खां। ऐं साथ असां सां गॾु मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, वाइटल टी जो साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ क्विस जो मौजूदु आहे। क्विस ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मिलाप। अॻियां वधूं था अब्दुर रहमान सां मौजूदु आहे। सो मां चाहींदसि त अव्हां नातिया कलाम पढ़ो। बिस्मिल्लाह कयो। अल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। सिकऊं था नबीअ जे, अल्लाह सिकऊं था नबीअ जे सहन जा दीवाना, सहन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। नबीअ जे हरम में अजब जी चमकया, नबीअ जे हरम में अजब जी चमकया। उनई रोशनी ऐं चमन जा दीवाना, चमन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। जिते मुंहिंजे साईं कदम पाक पाता, मुअत्तर गली घर घिटन जा दीवाना, घिटन जा दीवाना। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। उते मौत ईंदो मुसाफिर ते समझी,
ॾींदा पाक कपिड़ो अल्लाह ॾींदा पाक कपिड़ो हुन कफन जा दीवाना कफन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना इस्माइल चांडिया शुक्र कर जो आयूं मोहम्मद मिठे जे मोहम्मद मिठे जे बचन जा दीवाना बचन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना सिकऊं था नबीअ जे सिकऊं था नबीअ जे सहन जा दीवाना सहन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना असी मुस्तफा जे वतन जा दीवाना सुभान अल्लाह। अल्लाह, माशा ॾाढो ॾाढो ख़ूबसूरत कलाम ऐं अब्दुर रहमान जॾहिं पढ़ंदो आहे ॾाढो दिलि सां पढ़ंदो आहे हिन कलाम खे ऐं नबी जी जेका सिक आहे उहा ई वॾी शइ आहे नबी जी सिक बेशक तमामु वॾी शइ आहे अलामा साहिब जिन जे तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि महिमान नवाज़ी बाबति अवां डिस्कस करे रहिया हुया जी, मां बिल्कुलु। चाहींदसि त हीअं कंटिन्यू करियो जी जी सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि महिमान नवाज़ी जे लाइ इरशाद फरमायो मन कान मन आमन बिल्लाहि वल यौमिल आख़िर जेको अल्लाह ऐं उन जे रसूल ते यौम आख़िरत ते ईमान आणे थो जी फल युक्रिम दैफ़हू उनखे खपे त महिमान जी ख़ातिर मदारत करे उन जी महिमान नवाज़ी करे ऐं पंहिंजे पाड़ेसीरी उन जो पाड़ेसीरी उन जी तकलीफ़ खां महफ़ूज़ रहे ऐं जॾहिं ॻाल्हाए त सुठो ॻाल्हाए या वरी ख़ामोश रहे या वरी ख़ामोश रहे इहे मोमिन जूं निशानियूं पहिरीं जेका मोमिन जी निशानी इन हदीस में बयानु कई वई उहा आहे फल युक्रिम दैफ़हू यानी महिमान नवाज़ी जी महिमान नवाज़ी करे महिमान जी ख़ातिर मदारत करे असां जॾहिं थोरो अञा बैग ते वञूं था सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां पहिरीं वही फस्ट जेका वही नाज़िल थी गारे हिरा में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम डोड़ंदा तशरीफ़ वठी आया घर हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फ़रमायूं ज़म्मिलूनी मूंखे चादर ओढ़ायो साईं खे हिकिड़ी दहशत तारी हुई पहिरियों चकर जिब्राईल अमीन ऐं अल्लाह ताला जो कलाम खणी आयो उहो रब्बे ज़ुल जलाल जो कलाम उन जी हैबत तारी हुई जिस्म ते बिल्कुलु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पोइ फ़रमायो मां ख़दीजा खे कॾहिं ईअं त कोन्हे अल्लाह ताला मूंखां नाराज़ थी वियो हुजे मां या मुंहिंजी जान तलफ़ थी वेंदी या मां हिन दुनिया खे हाणे छॾण वारो आहियां यानी मूंसां छा थी रहियो आहे अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ हज़रत ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा जा यादगार उहे जुमिला अॼु बि कुतुब अहादीस ऐं कुतुब सीरत में मौजूदु आहिनि हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह तआला अन्हा अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह वल्लाहि मा युख़ज़ीकल्लाहु अबदन अल्लाह ताला कॾहिं बि अव्हां खे छॾींदो कोन छो हिन जो सबबु छा आहे इन्नका लतसिलु रहमा बेशक तव्हां सिले रहमी कंदा आहियो सुभान अल्लाह तव्हां ग़रीबनि जो वज़न खणंदा आहियो तव्हां मिस्कीननि जी मदद कंदा आहियो ऐं वरी अॻिते फरमायूं तव्हां महिमान नवाज़ी कंदा आहियो तव्हां महिमान नवाज़ आहियो यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका महिमान नवाज़ी जी जेका सिफ़त ऐं ख़ूबी आहे इहा नुबूवत खां ऐलान नुबूवत खां वही खां पहिरीं आहे ऐं सहाबा किराम ऐं अहले बैत अतहार जी ज़िंदगी खे असां अगरि ॾिसूं था त उन्हनि जी ज़िंदगी में बि जेको महिमान नवाज़ी वारो जेको पहलू आहे उहो तमामु घणो आहे वरी अञा असां अगरि
अॻिते ॾिसूं पंहिंजे सिंधी क़ौम जी तरफ़, जी बिल्कुलु, सिंधी क़ौम उहा क़ौम हुई, हींअर बि आहे, पर असां मां इहा महिमान नवाज़ी आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदी पई वञे। जीअं अव्हां इंट्रो में बि फरमायो पिए असां बेंगलो सिस्टम में अची विया आहियूं। अॼु खां तक़रीबन 35 साल पहिरीं मां जॾहिं स्टडी लाइफ में हुयुसि, मां मोकल ते जॾहिं घरु आयुसि मदरसे खां, त मुंहिंजे बाबा साईं सिर्फ़ु ॻाल्हि कढी त मां सुबुह जो दरिया मां काठियूं कढण जे लाइ वेंदुसि। मूं चयो बाबा मां बि तव्हां सां गॾु हलंदुसि। पहिरीं उघाड़े पंहिंजे बाबा सां काठियूं करण जे लाइ कचे जे इलाइक़े में वियासीं। वरी जॾहिं सॼो ॾींहुं उते काठियूं गॾु करे वरी वापसि मोटियासीं त असांखे खाइण पीअण जो को बि सामान कोन हो, कचे जो इलाइक़ो हो, को घर को कुझु आबादी नज़र कोन पई अचे। कंहिं असांखे ॿुधायो त हिन पासे ओताक अथव, तव्हां पाण बि साही पटियो ऐं पंहिंजे हिन जानवर खे बि साही ॾियो ताकी इहो हलण जे क़ाबिल थी सघे। असां उहो पेचरो वठी उते वियासीं, हिकिड़ी वॾी ओताक, ऐं उन ओताक में माना हिकिड़ो ॿ पंज ॾह न कोई दर्जनों माण्हू वेठा हुया, 20 खां वधीक के माण्हू वेठा हुया, ऐं सभिनी जे साम्हूं मानी लॻल हुई। असांजे लाइ बि उन्हनि चयो बाबा वेहो, जल्दी कयो, वेहो, हथ धो, तव्हांजे लाइ मानी लॻायूं था। मानी खणी आया, चांवरनि जी मानी जेका मखण सां मखियल हुई, ऐं लस्सी जो वॾो हिकिड़ो थांव हुयो, उहो गॾु खणी आया। यानी कि असांखे सुञाणनि कोन पिया, असांजो उन्हनि सां को वास्तो कोन हुयो, को ताल्लुक़ कोन हुयो, पर असांजा सबाझड़ा जेके सिंधी हुया उहे एतिरा महिमान नवाज़ हुया जो उन्हनि जी औताक हर कंहिं जे लाइ खुलियल हूंदी हुई। ऐं ॻोठ में इहो रवाज हुयो, ऐं इहो दीन इस्लाम जी रोशनी में इहो उन्हनि तरीक़ो अख़्तियार कयो हो। राति जो जॾहिं घर सुम्हण वेंदा हुआ त औताक में हिकु भेरो ज़रूरु ईंदा हुया, चकर लॻाईंदा हुआ त को महिमान आयल त कोन्हे। अगरि को महिमान मौजूदु हूंदो हो त मुख़्तलिफ़ जेके पाड़े वारा उन्हनि जे लाइ महिमान नवाज़ी जे लाइ कुझु सामान खणी ईंदा। वरी हिते कुझु मां वज़ाहत कंदो। जी जी अलामा साहब तव्हां बिल्कुलु वज़ाहत कजो, पर असां ब्रेक वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अची ऐं कंटिन्यू कराईंदमि अलामा साहब जिन खां। वक़्तु साही जो थियो आहे ऐं अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, नाज़रीन भरपूर साथ वाइटल-टी जो मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जो, ऐं उनखां अलावा क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। कोई सिंह रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप, रमज़ानुल मुबारक में इफ़्तार हुजे या सहर, क्विज़ जो लज़ीज़ शरबत, हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे, काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी, अज़मत रमज़ान में ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में डिस्कस हली रहियो आहे ऐं ब्रेक खां वापसि अची चुका आहियूं, कंटिन्यू कयूं पिया प्रोग्राम खे। अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, वाइटल-टी जो बि साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जो, ऐं क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। घणो वक़्तु न थी वठां, अलामा साहब जिन जी तरफ़ अॻियां वधूं था। जी अलामा साहब कुझु वज़ाहत करणु चाहियो पिया? जी, महिमान जी एतिरी इज़त ऐं तकरीम दीन इस्लाम में रखी वई आहे त अगरि कंहिंजो नफ़ली रोज़ो, फ़र्ज़ रोज़ो न, नफ़ली रोज़ो आहे ऐं महिमान दस्तरख़ान ते वेठल आहे, महिमान चवे थो जेसीं ताईं मेज़बान तूं न खाईंदे मूंसां गॾिजी मां मानी न खाईंदुसि, ऐं उन मेज़बान खे रोज़ो आहे त उन महिमान जी दिलि जोई ख़ातिर, उन जी ख़ुशीअ जे ख़ातिर उनखे इजाज़त आहे उहो रोज़ो टोड़े छॾे ऐं उन सां गॾु वेही, नफ़ली रोज़ो, फ़र्ज़ रोज़ो न, उन सां गॾु वेही मानी खाए, वरी उन खां पोइ उन रोज़े जी क़ज़ा करे त अल्लाह तबारक व तआला हुन जे करे जेको उन सां गॾु उन जी दिलजोई जे करे जेको रोज़ो टोड़ियो अथसि, अल्लाह ताला उनखे इन जो गुनाह या अज़ाब कोन ॾींदो, इहो उन जे लाइ बख़्शिश जो सबबु बणिजी वेंदो। ऐं महिमान शरई तौर ते केरु आहे या बि असां वज़ाहत असांजा नाज़रीन ॿुधणु चाहींदा। शरई एतिबार सां हज़रत शुरैह काबी रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था त महिमान खे रवा नाहे यानी जाइज़ नाहे त हिकु ॾींहुं ऐं हिकु राति खां वधीक तकल्लुफ़ करे। महिमान जे लाइ इहो बयान, महिमान उहो तकल्लुफ़ सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं बसि, उन खां पोइ तकल्लुफ़ न करे, बेतकल्लुफ़ी सां जेका शइ उनखे ज़रूरत हुजे उहा चए, उहा घुरे, उहा खाए, उहा पीए। ऐं महिमान जेको उहो
उन जी जेका हद आहे मुक़ररु आहे उहा 3 ॾींहं आहे, यानी 3 ॾींहंनि ताईं उहो महिमान आहे, उन जी उहा इज़त, उहो एहतराम, उन जी उहा मेज़बानी, बिल्कुलु, महिमान नवाज़ी कई वेंदी। बिल्कुलु। ऐं 3 ॾींहंनि खां वधीक जेको रहणु चाहे, अगरि मेज़बान उनखे मजबूर करे या उनखे आछ करे, जी, जी। उनखे सुलाह करे बाबा तूं हाणे अञा वधीक रह, त हू रही सघी थो, वरना पंहिंजी मर्ज़ी सां 3 ॾींहंनि खां वधीक नथो रही सघे। थी सघे उहो जेको मेज़बान हुजे उहो तंगी जी हालत में हुजे, कंहिं परेशानी जी हालत में हुजे, त दीन इस्लाम इहो इजाज़त नथो ॾिए त इंसानु कंहिंजे घर वञी बिल्कुलु हफ़्तनि जा हफ़्ता वेही रहे जी, जी। ऐं मेज़बान उनखे सुलह बि न करे ऐं उनखे आछ बि न करे, वेहण जो रहण जो चवे बि न, इंसानु पाण रही पए, ऐं 3 ॾींहंनि खां वधीक उहो महिमान कोन्हे। जी। ऐं महिमान शरई तौर ते उहो आहे जंहिंखे दावत ॾेई घुरायो वञे, सही, सही। उन जी महिमान नवाज़ी करणु वाजिबु आहे। ठीकु, वाजिबु यानी अगरि न कंदो त अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में उनजो मुआख़ज़ो थींदो, इन जो सही। पुछाणो थींदो, उनखे उनजो गुनाह थींदो। बिल्कुलु 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 अलामा साहिबु उहो चयो वेंदो आहे न त अमी कंहिं वटि वञो था उहो इज़त ॾिए थो, उहो भले जहिड़ो बि हाल आहे त बिल्कुलु। दिलि बि चाहींदी आहे त उन्हनि सां वेहिजे। बाक़ी जेकॾहिं अव्हांखे सोने जी थालीअ में ऐं सोने जे चमचे सां बि खाराए वञे, उते एहतराम न हुजे, इज़त न हुजे, त उते वञणु गवारा कोन हूंदो आहे। हूअं लतीफ़ सरकार चयो आहे त हू चवई तूं म चओ वाता वराए अॻु अॻिराई जो करे ख़ता सुखाए। मां इन हवाले सां बि तव्हां खां थोरो पुछणु चाहींदमि। असां वटि ॾिठो वेंदो आहे त वॾे जो बि हाणे उन तरह एहतराम न कयो वेंदो आहे, या तरबियत में उहा शइ शामिलु न हूंदी आहे। ॾिसंदा आहियूं त ॿारु जल्दी सां रिएक्टिव थी वेंदो आहे, जल्दी सां जवाबु ॾेई वठंदो आहे। मां चाहींदसि थोरी तव्हां वज़ाहत इन बाबति बि करियो। इन ॻाल्हि खे पंहिंजी हिन ॻाल्हि सां बि थोरो कनेक्ट जी, कंदो जी, हलां। प्लीज़, प्लीज़। जॾहिं महिमान असां वटि अचे थो, इन जा मुख़्तलिफ़ पहलू थी सघनि था। जॾहिं जीअं महिमान आयो, असांखे पंहिंजनि ॿारनि जी इहा तरबियत करणु खपे त जॾहिं महिमान अचे थो, असां पाण सां गॾु पंहिंजनि ॿारनि खे विहारियूं ऐं असां उन्हनि खां जीअं जंहिं तरीक़े सां हाल अहवाल वठूं था, असांजा जेके नंढड़ा ॿार आहिनि उहे ॾिसनि उनखे। जॾहिं मानी ऐं दस्तरख़ान लॻायूं था, जी, जी। अगरचे असांजे घर में कमकार करण वारा मौजूदु आहिनि अफ़राद, असां बजाए उन्हनि जे असां पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे तरजीह ॾियूं, दस्तरख़ान लॻाइनि, दस्तरख़ान ते जेको ताम रखियो वञे थो उहो रखनि। हथ धोराइण वारो मामिलो आहे त उन में उहो हिसो वठनि, इन जो सवाबु आहे, इन जो अजर आहे। इन सां वॾे जी ताज़ीम ऐं अज़मत ख़बर पवे थी ऐं असां गोया के उन्हनि जी तरबियत करियूं पिया। जॾहिं नंढपिण में ई असां वटि जेके महिमान आया, मिसाल असांजो चाचो आयो, असांजो मामो आयो, नानो आयो, ॾाॾो आयो, असां उन्हनि जा हथ धोरायासीं पाण। वरी सुभाणे असां न हूंदासीं, असांजी जेका औलाद हूंदी उहा वॾनि जी ईअं ई अदब एहतराम रखंदी ऐं उन्हनि खे ख़बर हूंदी त वॾनि जो इहो मक़ाम ऐं मर्तबो आहे। अगरि घर में अचनि त उन्हनि जा असां हथ धोराईंदा आहियूं। पोइ कॾहिं बि वॾे जे साम्हूं घटि वधि कोन ॻाल्हाईंदा, उन्हनि सां बदतमीज़ी सां पेश कोन ईंदा। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहो वज़ाहतन इरशाद फरमायो, जेको असांजे वॾनि जो अदब ऐं एहतराम न करे उहो असां मंझां कोन्हे, यानी असां सां उनजो को बि ताल्लुक़ कोन्हे। हमेशह वॾनि जो अदब ऐं एहतराम असांजे मथां लाज़िम ऐं ज़रूरी आहे। ऐं नंढनि ते शफ़क़त ऐं प्यार जो हथु उहो तमामु घणो ज़रूरी ऐं लाज़मी आहे। जॾहिं असां पाण वॾनि जो अदब एहतराम कंदासीं, अक्सर ईअं थींदो आहे असां पाण त वॾनि जो अदब एहतराम नथा कयूं, सॼो ॾींहुं उन्हनि जी गिला था कयूं, उन्हनि जी ऐब जो ई कयूं था ऐं उन्हनि जा जेके ऐब आहिनि उहे साम्हूं बयानु कयूं था। पोइ असां वरी ॿारनि खे इहो सख़्ती सां चवंदा आहियूं, बाबा असां जेको बि कयूं तव्हांखे इज़त करणी आहे। इहो तमामु इंतिहाई ख़तरनाक ऐं ग़लति फ़ेल आहे। हूअं बि दुनिया जा काउंसलर्स बि चवंदा जेकॾहिं ॿार जी तरबियत करणी आहे त वालिदैन पहिरीं पंहिंजी तरबियत ते ध्यानु ॾियनि, पंहिंजी तरबियत कनि, पोइ ई ॿार जी तरबियत मुमकिन आहे। अगरि पाण अदब एहतराम कंदा ऐं पाण ऐब जो ई न कंदा पंहिंजनि वॾनि जी, चाहे मामाणो नानाणो ख़ानदान हुजे, ॾाॾाणो ख़ानदान हुजे या पाड़ेसी को हुजे, अगरि उन्हनि जी सतरपोशी कंदा, ऐब खे लिकाईंदा, त असांजे नंढनि में बि इहा शइ लाशऊरी तौर ते उन्हनि जे ज़हन में वेहंदी। वॾा थींदा त उहो बि इन ई रस्ते ते हूंदा, वॾनि जो अदब एहतराम कंदा, नंढनि ते शफ़क़त ऐं प्यार कंदा ऐं अगरि कंहिंजो को ऐब खुली बि वञे त उनजी सतरपोशी कंदा। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई आहे। सो हूअं बि चयो वेंदो आहे त
पहिरीं जेका दर्सगाह हूंदी आहे माउ जी हंज हूंदी आहे, पहिरियों जेको इंस्टीट्यूट हूंदो आहे उहो घरु हूंदो आहे। पहिरीं जेका दर्सगाह घर खे चऊं, इंस्टीट्यूट घर खे चऊं त ईअं चवण को वधाउ न हूंदो। यकीनन ॿार उतां खां ई पंहिंजी प्रॉपर एजुकेशन हासिलु कंदो आहे। इथिक्स जंहिंखे पाण चवंदा आहियूं, नॉर्म्स जंहिंखे पाण चवंदा आहियूं, एटिकेट्स जंहिंखे पाण चवंदा आहियूं, मैनर्स जंहिंखे पाण चवंदा आहियूं, त ॿार ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरियां घर खां ई सिखे थो। उन खां पोइ को इंस्टीट्यूट हूंदो आहे, को स्कूल हूंदो आहे, पोइ वरी को मदरसा थिए थो, रिलीजियस तालीम अवां जेका ॿार खे ॾियो था, उन खां पोइ वरी उनजो उहो किरदारु असांजे मुआशिरे में काउंट थींदो आहे। ऐं वॾो थी यकीनन पोइ उहो इंसानु पंहिंजो किरदारु ई काउंट कराईंदो आहे। सो अव्हां सभु यकीनन कोशिशि अव्हां जी हूंदी त अव्हां पंहिंजे ॿारनि खे बहितर खां बहितर तालीम ॾियो, तवजह ॾियो, वक़्तु ॾियो। ऐं इहो ई कुलु सरमायो हूंदो आहे इंसान जी ज़िंदगी जो, जेको अव्हां पंहिंजे ॿारनि ते इन्वेस्ट करे रहिया हूंदा आहियो। हूअं बि चयो वेंदो आहे त सुठी इन्वेस्टमेंट कहिड़ी आहे? सुठी इन्वेस्टमेंट उहा आहे जेका अव्हां पाण खे ठाहियो, पंहिंजी तालीम ते ख़र्चु कयो, पंहिंजे एक्सपोजर ते अव्हीं ख़र्चु कयो, त इहा हिकिड़ी बहितरीनु इन्वेस्टमेंट हूंदी आहे जिन ते अव्हांखे पोइ बाद में को रीग्रेट कोन हूंदो आहे। ऐं वालदेन जे लाल मसाब सभ खां वधीक इन्वेस्टमेंट उहा हूंदी आहे जेका उहो पंहिंजे ॿारनि ते ख़र्चु करे रहियो हूंदो आहे। सो असां अॻियां वधूं था ऐं असां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। ऐं माशाअल्लाह असां वटि नात ख़्वान बि मौजूदु आहिनि, बाबर अली भट्टी मौजूदु आहे। सो मां चाहींदसि त अव्हां नातिया कलाम पढ़ो। कहिड़ो कलाम तव्हां सिलेक्ट कयो आहे, छा पढ़ंदव? हा हा, बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। झोली मोजी आहे खाली, झोली भरिया रसूल अल्लाह। झोली मोजी आहे खाली, झोली भरिया रसूल अल्लाह। झोली मोजी आहे खाली, झोली भरिया रसूल अल्लाह। नाहि ताकत मोमे माली, सिघो भरिया रसूल अल्लाह। ऐं पुकारिया थो पुनल तोखे, खणी हथड़ा मदीने दे, बदी बाहूं करादा हूं, तुझे दरिया रसूल अल्लाह। बदी बाहूं करादा हूं,
दरिया रसूल अल्लाह असी तो जा बचा तो जा अमड़ तुझी अबो तुझो पुनी वनी रात अदिया का मुझे घर रसूल अल्लाह ओ जोली मुझी आहे खाली जोली बरिया रसूल अल्लाह नाहे ताकत मुँह में मानी सिगो बरिया रसूल अल्लाह नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं वीहर भली कार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम अज़मते रमज़ान में जेको प्रोग्राम माशाल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में हली रहियो आहे जंहिंसां साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो साथ नाज़रीन मौजूदु आहे वाइटल टी जो वाइटल पीओ ज़िंदगी जो ऐं उन खां अलावा क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मिलाप क्विज़ ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप अॻियां वधूं था ऐं हाणे असां टाइम ॾींदासीं मुहर्रम दीन खे ऐं अवां खां नातिया कलाम असां ॿुधणु चाहींदासीं बिस्मिल्लाह कयो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे कहा जे दरता कोई खाली वरियो ना है मुझे कहा जे दरता कोई खाली वरियो ना है हर साइल पहुंची उते पंहिंजो झोल भरियो आहे ओ हर साइल पहुंची उते पंहिंजो झोल भरियो आहे के स्वार सफ़ीने में के प्यादल था पहुंचन के स्वार सफ़ीने में के प्यादल था पहुंचन ओ हर मंगते मुसाफिर जो मिठा हाव ठरियो आहे ओ हर मंगते मुसाफिर जो मिठा हाव ठरियो आहे मुझे आका जे दरता कोई खाली वरियो ना है ओ हर साइल पहुंची उते पंहिंजो झोल भरियो आहे ओ हर साइल पहुंची उते पंहिंजो झोल भरियो आहे हर दिल जी तमन्ना हाणे पहुचा मदीने में हर दिल जी तमन्ना हाणे पहुचा मदीने में ओ महबूब ॾिसण जे लाइ मन
सभ जो चरियो आहे। ओ महबूब ॾिसण जे लाइ मन सभ जो चरियो आहे। मुंहिंजे आका जे दर तां कोई खाली वरियो नाहे। ओ हर साइल पहुची उते पंहिंजो झोल भरियो आहे। ओ हर साइल पहुची उते पंहिंजो झोल भरियो आहे। कई शनशाह उते बीठा था गुलामी जन। कई शनशाह उते बीठा था गुलामी जन। ओ पंहिंजे मुल्क जा हाकम पर उते हथ में भरियो आहे। ओ पंहिंजे मुल्क जा हाकम पर उते हथ में भरियो आहे। मुंहिंजे आका जे दर तां कोई खाली भरियो नाहे। ओ हर साइल पहुची उते पंहिंजो झोल भरियो आहे। ओ हर साइल पहुची उते पंहिंजो झोल भरियो आहे। मिठा सालेह पवहर ते घणी करम नवाज़ी कर। मिठा सालेह पवहर ते घणी करम नवाज़ी कर। पंहिंजे शफ़क़त जो हथेड़ो साईं सभ ते धरियो आहे। ओ पंहिंजे शफ़क़त जो हथेड़ो साईं सभ ते धरियो आहे। मुंहिंजे आका जे दर तां हो कोई खाली वरियो नाहे। ओ हर साइल पहुची उते पंहिंजो झोल भरियो आहे। ओ हर साइल पहुची उते पंहिंजो झोल भरियो आहे। सुठो, तमामु सुठो नातिया कलाम। असां अॻियां वधंदासीं। अल्लामा साहब मौजूदु आहिनि ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में इहो डिस्कशन हलियो आहे स्टार्टिंग खां। अव्हां जी पंहिंजी हिकिड़ी रूटीन, अव्हां जी पंहिंजी हिकिड़ी लाइफ, अव्हां जो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल, उन खां पोइ महिमान नवाज़ी पहिरीं जे दौर में कीअं हुई, हाणे कीअं आहे, अव्हां पाण पंहिंजे हिसाब सां कीअं महिमान नवाज़ी ख़ूबसूरत अंदाज़ में करे सघो था। उन खां पोइ ॿारनि जी तरबियत उतां खां कीअं स्टार्ट थिए थी। मां चाहींदसि त थोरो अल्लामा साहब तरतीब सां हिकिड़ो टॉपिक हले पियो त ऐड कंदा हलिजो त वालिदेन जा छा हुक़ूक़ आहिनि ऐं पोइ कुझु ॿिया टॉपिक्स आहिनि। मां चाहींदसि त असां उन्हनि ते बि ॻाल्हायूं। जी, वालिदैन जे हवाले सां अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में मुख़्तलिफ़ मक़ामात ते इरशाद फरमायो व बिल वालिदैन इहसाना, पंहिंजे वालिदैन सां सुठो सलूक कयो, सुठो सलूक रखो। क़ुरान मजीद में हिकु मक़ाम ते अल्लाह तबारक व तआला जिथे पंहिंजी ज़ात जो ज़िक्र फरमायो, पंहिंजी वहदानियत जो ज़िक्र हुकुम अता फरमायो, उन सां गॾोगॾु उन खां फ़ौरन पोइ पंहिंजे वालिदैन सां हुस्न सलूक जो हुकुम अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो। यानी अल्लाह तबारक व तआला जी नज़र में अल्लाह जे ऐं उन जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फर्मा बरदारी, उन्हनि ते ईमान आणण खां पोइ सभ खां पहिरियों जेको मुस्लमान जो या इंसान जो जेको अमल आहे उहो वालिदैन सां हुस्न सलूक आहे। ऐं वालिदैन सां हुस्न सलूक अक़लन ऐं नक़लन ॿिन्ही एतिबार सां लाज़मी ऐं ज़रूरी आहे। अक़लन इन एतिबार सां त उहे वालिदैन जेके पूरी ॼमार उन ॿारड़े जी ख़िदमत कनि था, उनखे पालीनि था, उन जी तरबियत कनि था, उन जी परवरिश में ॾींहुं राति सर्फ़ कनि था, उन जे लाइ कमाइनि था, महिनत मुशक़त कनि था, पंहिंजो पघर वहाए ऐं महिनत ऐं मुशक़त सां मज़दूरी करे
ऐं उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं कनि था त बिल्कुलु। असांजी अक़ल बि इन जी तक़ाज़ा करे थी त अहिड़े शख़्स ऐं अहिड़े इंसान जे लाइ इंसान पूरी ज़िंदगी उन्हनि जो ग़ुलाम थी रहे, हा, उन्हनि हा। जो बानो थी रहे बेशक। ऐं उन्हनि जे साम्हूं कॾहिं बि तेज़ आवाज़ सां न ॻाल्हाए ऐं उन्हनि जी जॾहिं उहे ॿई या उन्हनि मां को हिकिड़ो पंहिंजे आख़िरी स्टेज ते पहुचनि ऐं पौड़प वारी उन ॼमार में पहुचनि त उन सां अदब ऐं एतिराम सां पेश अचिजे, उन्हनि सां बिल्कुलु तेज़ आवाज़ सां न ॻाल्हाइजे, न ॻाल्हाइजे, बल्कि बिल्कुलु। अहादीस तय्यबात में एतिरे क़दुरु आयो त हिकिड़ो शख़्स हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां इजाज़त वठणु आयो ग़ालिबन जिहाद जी, या रसूला मूंखे इजाज़त ॾियो मां जिहाद ते वञा। साईं जन फरमायो तुंहिंजा वालिदैन जहिड़ा आहिनि? अर्ज़ु कई या रसूलल्लाह, हा। फरमायूं तूं वञु पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कर। हा, हा। इन जो मतिलबु इहो थियो सुभान अल्लाह, त सुभान जेको अल्लाह। जिहाद फ़ी सबीलिल्लाह आहे, जेको मुजाहिद ऐं उन जिहाद में विढ़ंदे विढ़ंदे अगरि शहीद थी वञे थो त अल्लाह तबारक व तआला बेहिसाब उनखे जन्नत में दाख़िल फरमाए थो। बिल्कुलु, बिल्कुलु। त उहो जेको मुजाहिद फ़ी सबीलिल्लाह वारो जेको अजर ऐं सवाबु आहे, अल्लाह तबारक व तआला उहो वालिदैन जी ख़िदमत में रखी छॾियो आहे। जी, सुभान अल्लाह। वरी हिकिड़ी रिवायत में आयो त जेको शख़्स पंहिंजे वालिद खे, पंहिंजे वालिदैन या पंहिंजे वालिद खे मुस्कुराए ख़ुशीअ जे अंदाज़ में रुॻो ॾिसे थो, उन जी ज़ियारत करे थो, अल्लाह तबारक व तआला उनखे हज उमिरे जो सवाबु अता फ़रमाए थो। सुभान अल्लाह, सुभान अंदाज़ो अल्लाह। लॻायो बिल्कुलु, बिल्कुलु। जंहिंजे चेहरे खे सिर्फ़ु ॾिसणु अल्लाह तबारक व तआला इबादत करार ॾेई छॾे। ऐं सहाबा अर्ज़ु कयो या रसूलल्लाह, अगरि को बार बार पंहिंजे घर वञे थो त बार बार उनखे सवाबु। इहो फरमायो वियो त अल्लाह तबारक व तआला जे रहमत जे ख़ज़ाने में का कमी कोन्हे। कमी कोन आहे, बेशक। जेतिरा भेरा यानी हू ज़ियारत कंदो वेंदो, अल्लाह तबारक व तआला उनखे अजर अता फरमाईंदो वेंदो। सुभान ऐं जेका वालिदा आहे, जेका माउ आहे, जी। मिठड़ी अम्मा, त उन जे यानी तसवुर ई इंसान न करे त उन जी बेअदबी करे या उन जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे या उनखे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ पहुचाए। छो जो माउ पीउ खां बि वधीक उन ॾुख बर्दाश्त कया आहिनि, तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि। पीउ जेको आहे उन घर खां ॿाहिरि जेका महिनत ऐं मुशक़त कई उहा तकलीफ़ न ॾिठी। ऐं राति जी जेका तकलीफ़ आहे, राति सुम्हण जे लाइ अल्लाह तबारक व तआला आराम जे लाइ ख़ल्क़ी आहे, उन राति वारी तकलीफ़ जो अंदाज़ो अगरि कंहिंखे थी सघे थो त सिर्फ़ु हिकिड़ी माउ खे थी सघे थो, ॿियो कंहिंखे बि नथो थी सघे। ऐं माउ जे लाइ हदीस शरीफ़ में आयो त जन्नत जेका आहे उहा माउ जे पेरनि जे हेठां आहे। यानी इंसान जेको पंहिंजी अम्मा जीजल जी ख़िदमत करे थो ऐं उनखे आसाइशूं ॾिए थो, उन जी दिलि खे रंजीदा नथो करे, उन जी दिलि खे ख़ुशि रखे थो, ख़ुशि रखण जी कोशिशि करे थो, पंहिंजे कलाम सां, पंहिंजे अंदाज़ सां, पंहिंजे अख़लाक सां, पंहिंजे माल सां, पंहिंजी दौलत सां, पंहिंजी आसाइश सां पंहिंजी माउ जी ख़िदमत करे थो, त यकीनन उहा ख़िदमत उन जे लाइ जन्नत जो सबबु बणिजी वञे थी। ऐं अल्लाह तबारक व तआला वालिदैन जी ख़िदमत जे सदक़े में उन जा गुनाह बि मुआफ़ फरमाए थो। बल्कि हिकिड़ी रिवायत में आयो त हिकिड़ो शख़्स उन जे मथां कॾहिं का मुसीबत आई, यानी हिकिड़े हू ग़ार में हुया, ग़ार में अचानक उहे टे ॼणा हुआ, मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, अचानक ग़ार जेका उन जो दरवाज़ो बंदि थी वियो, हिकिड़ी चट्टान आई, वॾो पथर आयो ऐं उहो दरवाज़ो बंदि थी वियो, हाणे ॿाहिरि नथा निकिरी सघनि। टई परेशान, हाणे न कंहिंखे फ़ोन जो तसवुर न हुयो उन ज़माने में, टेलीकम्युनिकेशन जो, छा कजे? उन्हनि चयो हाणे हिकिड़ो ई ताल्लुक़ आहे, हिकिड़ी कम्युनिकेशन आहे जेको आहे परवरदिगार सां, बसि ॿियो को वास्तो, ॿियो को रस्तो आहे ई कोन। ऐं टिनी इहो मशवरो कयो, हाणे असां टई इहो अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज़ु कयूं था, या अल्लाह जेको मुंहिंजो अमल तोखे पसंदि आहे न, मां उन वसीले सां तोखां दुआ घुरां थो, तूं मुंहिंजी दुआ खे क़बूल कर ऐं हिन चट्टान, हीउ जेको वॾो पथर जेको ग़ार जो दरवाज़ो बंदि थी वियो आहे, इन पथर खे हटा ऐं असांजी जान बख़्शी थिए, असां आज़ादु थियूं ऐं ॿाहिरि निकिरूं। हिकिड़े दुआ घुरी, थोरो पथर सुरकियो, ॿिए घुरी, थोरो पथर सुरकियो, वरी जॾहिं टे दुआ घुरी त उहो पथर बिल्कुलु साम्हूं हटी वियो ऐं उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला उन क़ैद मां आज़ादी अता फरमाई।
लेकिन उन खां पोइ उन्हनि ॿिन्ही उन टे खे चयो त तूं पंहिंजो अमल ॿुधाए त तुंहिंजो कहिड़ो अमल आहे जंहिंजे करे अलाह तबारक व ताला हीअ सॼे पथर खे हटाए छॾियो। हुन चयो बाबा मुंहिंजी ज़िंदगी में को बि अमल कोन्हे, बसि हिकिड़ी राति जेको मां सम्झां थो मुंहिंजो अमल उहो इहो त मां मुंहिंजा वालिदैन पोड़प में कुराड़ा हुया जी ऐं मां पंहिंजूं ॿकरियूं काहे वेंदो हुउसि जंग में, जी जी ऐं वरी जॾहिं काहे ईंदो हुउसि न त खीर ॾुही सभिनी खां पहिरीं मां पंहिंजे अम्मा ऐं अबे खे प्यारींदो हुउसि, आहा मूं पंहिंजनि ॿारनि खे न प्यारींदो हुउसि। हिकिड़े दफ़े छा थियो, मूंखे अचण में देरि थी वई ऐं जॾहिं देरि थी त मुंहिंजे अबे ऐं अम्मा खे निंड अची वई ऐं मुंहिंजा ॿारड़ा रोइनि पिया। रोईंदे हालति में बि मूं उन्हनि खे खाइण पीअण जे लाइ कुझु न ॾिनो। मूं चयो त जेसीं ताईं मुंहिंजी माउ ऐं मुंहिंजो पीउ न खाईंदा न पीअंदा तेसीं ताईं तव्हांखे न ॾींदुसि। अलाह तबारक व ताला खे इहा अदा मुंहिंजी एतिरी पसंदि आई। अलाह ताला हुकुम कोन फरमायो आहे तव्हां ईअं कयो, पर उनजी अदा अलाह ताला खे एतिरी पसंदि अची वई जो अलाह तबारक व ताला उनखे मुस्तजाबुद दावात बणाए छॾियो। हू दुआ घुरंदो त अलाह तबारक व ताला उनजी दुआ खे क़बूल फरमाईंदो। सुभान अल्लाह। वरी बि असां अगरि ॾिसूं हज़रत ख्वाजा अबुल हसन खिरकानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजा जेके मुर्शिद हुया, हज़रत ख्वाजा तैफूर बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह सुल्तानुल आरिफीन जिन जो लक़ब आहे, सुभान अल्लाह। हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जा ख़लीफ़ा आहिनि, उन्हनि खां माउ पाणी जो सवाल कयो, पुट पाणी ॾे, उहो पाणी भरे आया। अॼु बि उन इलाइक़े में ईरान में उहो इलाइक़ो मौजूदु आहे बिस्ताम, अच्छा उहो थधो इलाइक़ो आहे, अच्छा यानी गर्मियुनि में बि उहो थधो इलाइक़ो, उते बर्फ़बारी थींदी आहे। सही पाणी भरे आया, जीअं भरे आया त अम्मा खे निंड अची वई। सॼी राति हथ ते पाणी जो गिलास या वटो झलियूं बीठा हुया, उहो उते ॼमी वियो, छो जो बर्फ़बारी उते थींदी आहे ऐं हथ जे मथां बर्फ़ ॼमी वई। अम्मा उथी, उन्हनि खे निंड अची वई। उहो सुबुह जो उथी अम्मा चए बाबा तूं झली छो बीठो आहीं? चए अम्मा मूं सम्झो मतां अम्मा जी अखि खुली पए ऐं फर्मा बरदारी में देरि थी वञे। हिकिड़े भेरे अम्मा चयो बाबा बायज़ीद बुस्तामी ही कमरे जो दरवाज़ो वराईंदो वञजांइ। सॼी राति बीठा रहिया, सॼी राति। अम्मा जेको दर बंदि करण जो वराइण जो चयो त जेको दरवाज़े जा 2 पलड़ हूंदा आहिनि, हिन पलड़ जे लाइ चयईं या हिन पलड़ जे लाइ चयईं। हाणे अम्मा खे निंड मां उथारे बि नथो पुछी सघां, इहा बि बेदबी थींदी। अल्लाह तबारक व ताला हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह खे इहो मक़ाम अता फरमायो जो पूरी सरज़मीन दुनिया ते जेके बि औलिया कामिलीन आहिनि, हज़रत जुनैद बग़दादी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था सभिनी वलियनि में हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जो मक़ाम ईअं आहे जीअं तमामु फ़रिश्तनि में जिब्राईल अमीन जो मक़ाम आहे। सुभान अल्लाह, सिर्फ़ मां जी ख़िदमत जे करे। सुभान अल्लाह। अच्छा अल्लामा साहब, हिकिड़ो किस्सो मूंखे बि यादि अचे पियो, कंहिं किताब में मूं पढ़ियो हो त हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो आहे, हुनजा 7 पुट हूंदा आहिनि। हिकिड़ो पुटु जंहिंखे कुद ज़हन माण्हू चवंदा आहिनि, ऐं ॿिया पुट माशाअल्लाह सां ॾाढा होशियार हूंदा आहिनि। त उहो पंहिंजे पुटनि खे आज़माईंदो आहे, ॾिसंदो आहे त रूहानी तरह केरु कनेक्ट थिए थो। सभिनी खे चवंदो आहे जन्नत जी मिटी वञी ॻोल्हे खणी अचो। त सभु पंहिंजे कमकार सां निकिरंदा आहिनि, ॻोल्हींदा आहिनि। सॼो ॾींहुं गुज़री वेंदो आहे, सिजु लही वेंदो आहे, हर को किथां न किथां जी का मिटी ॻोल्हे खणी ईंदो आहे। उहो जेको उनजो पुटु जंहिंखे कुद ज़हन माण्हू चवंदा आहिनि, उहो छा कंदो आहे, उनजी माउ घर में जिथां जिथां गुज़रंदी आहे उहो उतां जी मिटी कलेक्ट कंदो आहे ऐं उहा गॾु करे रखंदो आहे। ॾींहुं ख़तमु थींदो आहे, वालिद सभिनी खे अॻियां विहारींदो आहे ऐं ॾींहं जो अहवालु पुछंदो आहे ऐं चवंदो अथनि त मूं अव्हांखे चयो त जन्नत जी मिटी खणी अचिजो। सो सभु चवंदा आहिनि त को फलाणो बुज़ुर्ग गुज़रियो, मां उतां जी मिटी खणी आयुमि। को चवंदो आहे मां मस्जिद जी मिटी खणी आयुमि। को चवंदो आहे मुंहिंजो उस्तादु फलाणी जॻह ते मौजूदु हुयो, जॾहिं वियो त मां उतां जी मिटी कलेक्ट करे आयुमि। सभु पंहिंजो पंहिंजो ॿुधाईंदा आहिनि। 6 ई ॼणा। 7हों जेको वेठो हूंदो आहे उहो वीचारो पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे अंदाज़ सां मौजूदु हूंदो आहे उते। उनखां जॾहिं पुछंदो आहे त उहो चवंदो अथसि त मां उहा मिटी गॾु कई आहे जितां जितां अम्मा गुज़रे पई, उनजे पेरनि जी मूं मिटी गॾु कई आहे। सो लास्ट में हुनजे कंक्लूशन में ईअं लिखियलु हूंदो आहे त उनखे माण्हू धुतकारींदा हुया उनजी कुझु आदात जे करे, उनजे कंहिं इन अहिड़े मिज़ाज जे करे जेको माण्हुनि खे न पसंदि ईंदो हुयो। उहो बादशाह बणिजी वेंदो आहे ऐं उहो हुकुमरानी कंदो आहे उन्हनि सभिनीनि ते। सो यकीननि माउ जो जेको रुतबो आहे उहो आला आहे। माउ
जीअं मां चवंदी आहियां कोई नथो बणिजी सघे। ऐं जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदा आहियो न, जेसीं ताईं माउ जी नज़र पवंदी आहे, उहा अव्हांखे ॾिसंदी रहंदी आहे, तकंदी रहंदी आहे, अव्हांखे दुआऊं ॾींदी रहंदी आहे, जेसीं ताईं अव्हां उनजी नज़र खां ओझल नथा थियो। उहा माउ ई हूंदी आहे जेका यकीनन अव्हां तकलीफ़ में हूंदा आहियो त उहा पाण तकलीफ़ में हूंदी आहे। ॿियो को दुनिया में पर्सन अव्हांखे अहिड़ो न मिलंदो जेको माउ वांगुरु अव्हांजी तकलीफ़ खे महसूसु करे सघंदो। अलाह तबारक व ताला अव्हांखे, असां सभिनीनि खे पंहिंजी माउ जी ख़िदमत करण जो जज़्बो दिलि में ॾिए पैदा करे ऐं असां सुहिणे अंदाज़ में पंहिंजी माउ जी ख़िदमत करे सघूं, सुहिणे अंदाज़ में उन्हनि सां हली सघूं। नाज़रीन, वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। असां साही जी तरफ़ अॻियां वधंदासीं। अज़मत रमज़ान में साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं उन खां अलावा वाइटल टी जो साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं उन खां अलावा साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। इफ़्तारी जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं हुजे क्विज़ जो थधो शरबत गॾु। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर आऊं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं नंढो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं। अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं उन खां अलावा साथ मौजूदु आहे वाइटल टी जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं उन खां अलावा क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ सां रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप। असां अॻियां वधंदासीं। अब्दुर रहमान असां सां गॾु मौजूदु आहे। सो अब्दुर रहमान, मां चाहींदसि त नातिया कलाम अव्हां पढ़ो, बिस्मिल्लाह कयो। हाणे हयाती अले छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजा। हाणे हयाती अले छा हुज़ूर मुंहिंजी पोइ वारी कजा। मुंहिंजी पोइ वारी कजा, का दिलदारी निजा मुंहिंजी पोइ वारी कजा। तूं न ढकी त ॿियो केरु ढकी तो अला। तूं न ढकी त ॿियो केरु ढकी तो अला। ए बौघाड़े किने जा कुसूर मुंहिंजी पोइ वारी कजा। ए बौघाड़े किने जा कुसूर मुंहिंजी पोइ वारी कजा। मुंहिंजी पोइ वारी कजा, का दिलदारी निजा मुंहिंजी पोइ वारी कजा। खिलंदे थी वई ख्वाब हयाती अला। खिलंदे थी वई ख्वाब हयाती अला। पवण लगा थम पछाड़े जपूर मुंहिंजी पोइ वारी कजा। पवण लगा थम पछाड़े जपूर मुंहिंजी पोइ वारी कजा। मुंहिंजी पोइ वारी कजा, का दिलदारी निजा मुंहिंजी पोइ वारी कजा। हिकु पंध ओखो बाज भरिया पियो अला। हिकु पंध ओखो बाज भरिया पियो अला। मुंहिंजे मथे ते सवे मण थी सूर मुंहिंजी पोइ वारी कजा। मुंहिंजे मथे ते सवे मण थी सूर मुंहिंजी पोइ वारी कजा। मुंहिंजी पोइ वारी कजा, का दिलदारी निजा मुंहिंजी पोइ वारी कजा।
हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइवारी कजां। हिकिड़ो दफ़ो दम निकिरण वेले अला, हिकिड़ो दफ़ो दम निकिरण वेले अला, ज़ियारत पंहिंजी कराइजां ज़रूर मुंहिंजी पोइवारी कजां, मुंहिंजी पोइवारी कजां। का दिलदारी ॾिजां मुंहिंजी पोइवारी कजां। हर कम हाजी ग़ुलाम नबी जो अला, हर गम हाजी ग़ुलाम नबी जो अला, दर्शन थी दो त थी वी दो दूर मुंहिंजी पोइवारी कजां, मुंहिंजी पोइवारी कजां। का दिलदारी ॾिजां मुंहिंजी पोइवारी कजां। हाणे हयाती अलाए छा हुज़ूर मुंहिंजी पोइवारी कजां। हा हा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। असां अॻियां वधंदासीं, अल्लामा साहब मौजूदु आहिनि। सो अल्लामा साहब अॼु मां पंहिंजी ज़ुबानी ॼाणणु चाहींदसि ऐं पंहिंजे व्यूवर्स ताईं पहुचाइणु चाहींदमि त हसद यकीनन हसद खां वधीक का बीमारी कोन आहे। हसद खां वधीक जेकॾहिं इंसानु ॾिसे त उन में को ऐब न आहे, उनखे ख़तमु करण वारो जेको ऐब आहे उहो हसद ई आहे। सो इस्लाम ऐं इस्लाम जी रोशनीअ में जेकॾहिं मां बयानु फ़रमाईंदो त हसद बाबति कीअं बयानु फ़रमाईंदो? बिल्कुलु, ॿ ॻाल्हियूं सिर्फ़ु मां वालिदैन जे हवाले सां अर्ज़ु कंदो हलां ताकी वरी शायदि कॾहिं मौक़ो मिले या न मिले। जी जी, हुज़ूर अलैहिस्सलाम जन जे फ़रमान मुबारक में अचे थो त जंहिं पंहिंजे वालिद खे राज़ी रखियो, जंहिंजो वालिद उन सां राज़ी आहे त उन जे वालिद जी रज़ा में अल्लाह तबारक व ताला जी रज़ा शामिल आहे। यानी वालिद राज़ी आहे त उन सां अल्लाह तबारक व ताला बि राज़ी आहे। इन जो मतिलबु छा थियो त अगरि वालिद नाराज़ आहे त अल्लाह तबारक व ताला बि नाराज़ आहे। अगरचे हू नमाज़ पढ़े थो, अगरचे हू रोज़ा रखे थो, अगरचे सदको ऐं ख़ैरात ॾिए थो, भलाईअ जा चङा सभई कमु करे थो, पर पंहिंजे वालिद खे नाराज़ रखे थो त अल्लाह तबारक व ताला खे उन जे अमलनि जी का बि ज़रूरत कोन्हे। वालिदैन जी फर्मा बरदारी ऐं उन्हनि जी ख़ुशियुनि जो ख़्यालु ॿारनि जे मथां इंतिहाई ज़रूरी ऐं लाज़मी आहे। प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ सहाबा किराम फ़रमाइनि था त हिकु भेरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे अम्मा आमिना रज़ी अल्लाह तआला अन्हा अम्मा साइण जी क़बर मुबारक ते तशरीफ़ वठी आया। असां बि हुते वेठासीं। साईं जन पंहिंजी अम्मा खे यादि कंदे एॾो रुना न सिर्फ़ु पाण रुना बल्कि असांखे बि रुआरे छॾियो। इहो उन शख़्स खे ई अंदाज़ो थी सघे थो त माउ जी जेका ममता आहे, जेका माउ जी जेका दौलत आहे, उन जो अंदाज़ो सिर्फ़ु उन यतीम खे थी सघे थो नंढपिण में जंहिंजी माउ उन खां विछोड़ो करे वई आहे। ऐं असां इहो मुआशरे में ॾिसूं था त जॾहिं वालिदैन पौड़प में पहुचनि था न, उन्हनि खे कंहिं बि शइ जी वधीक नीड न आहे हूंदी, सिर्फ़ु तवज्जो जी ज़रूरत हूंदी आहे। हू चवनि था, उनजे दिलि में इहा ख़्वाहिश हूंदी आहे त असांजा बचड़ा असां सां वेहनि, असां सां ॻाल्हियूं कनि, असां सां गुफ़्तो कनि, जेको सॼो ॾींहुं करे अचनि था उहो असां सां ॻाल्हाइनि। उन्हनि खे सिर्फ़ु इहा तवज्जो जी ज़रूरत हूंदी आहे। अक्सर मां पंहिंजो तजुर्बे में जेका शइ गुज़री अर्ज़ु कंदो हलां, कुझु अरसो अॻु में काफ़ी अरसो पहिरीं अहिड़ा हालात हुया जो शायदि मुंहिंजे खीसे में एतिरी मनी कोन हुई जो मां डॉक्टर खे अरेंज करे घर वठी वञा। बाबा जी तबियत ख़राबु थी वई। मूं छा कयो, स्टोर तां गोरियूं वरितियूं ऐं घर आयुसि। बसि ॿियो कुझु बि न कयुमि। बाबा जूं अखियूं बंदि हुयूं, ॻाल्हाए बि न पियो। बाबा सां ॻाल्हाइणु शुरू कयुमि। अॼु यकीन कयो, मां रोज़े सां आहियां। थोरी देरि में, यानी कि कुझु 15 मिंट गुज़रिया हूंदा, अधु कलाकु गुज़रियो हूंदो,
उन कचहरी सां मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे बाबा खे कहिड़ी शइ पसंदि हुई, कहिड़ी नापसंदि हुई, उन्हनि जी दिलचस्पी कहिड़ी शइ में। मूं बाबा जे वालिदैन जी ॻाल्हि शुरू कई हा हा ऐं उहे ॻाल्हियूं जॾहिं मां शुरू कयूं त 20 मिंटनि जे अंदरि अंदरि बाबा उथी वेही ऐं मूंसां ॻाल्हाइण लॻो ऐं ईअं ॻाल्हाइण लॻो ॼण बाबा खे कुझु थियो ई कोन। यानी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तवजो जी ज़रूरत हूंदी आहे, उन्हनि सां ॻाल्हाइण जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं मां पंहिंजी अम्मा, जॾहिं असांजो मामा साईं गुज़ारे वियो, पहिरियां वॾो मामा, उनखां पोइ मां फील कयो त मुंहिंजी अम्मा खे उन जी यादि अचे थी, मुंहिंजे नाना ऐं नाने जी यादि अचे थी। त मूं अम्मा खे चयो, अम्मा हाणे बसि अॼु खां पोइ मां तुंहिंजो पुटु न आहियां, मां तुंहिंजी सहेली आहियां, तूं पंहिंजूं ॾुख जूं ॻाल्हियूं मूंसां कंदी कर ऐं मां पंहिंजे ॾुख जूं ॻाल्हियूं तोसां कंदुसि। मां पंहिंजी अम्मा खे फणी बि ॾियां, मां पंहिंजी अम्मा जा कपिड़ा बि धोआं ऐं मां पंहिंजी अम्मा खे राति जो वञी ज़ोर बि ॾियां। इन सां मुंहिंजी अम्मा जे दिलि मां मुंहिंजे लाइ जेके दुआऊं निकितियूं, मुंहिंजी महिनत सां अलाह तबारक व ताला मूंखे उहो मक़ाम शायदि अता न फ़रमायो जेको मुंहिंजी अम्मा जी दुआउनि सां मूंखे अलाह तबारक व ताला नेमतूं अता फ़रमायो। माशाअल्लाह माशाअल्लाह, इहे ई किरदार हूंदा आहिनि व्यूवर्स जेके असांजे मुआशरे में काउंट थींदा आहिनि। यकीनन जॾहिं जॾहिं बि असां का बि ॻाल्हि ॿुधी रहिया हूंदा आहियूं, उहा जॾहिं वाक़ई में दिलि सां कई वेंदी आहे ऐं उनजो अमल बि उन तरह हूंदो आहे त पोइ चवंदा आहिनि न, दिलि से जो बात निकलती है दिल पे असर रखती है। त बसि शायदि अलामा साहब जिन जी गुफ़्तगू में तॾहिं ई एतिरी शीरी आहे। ऐं सिर्फ़ु इहो मां नथी चवां अलामा साहब, अॼु मां तव्हांखे प्रोग्राम लाइव प्रोग्राम में बि ॿुधाइणु चाहींदमि त मुंहिंजे घर में मुंहिंजा बाबा साईं, मुंहिंजी अम्मा ऐं मुंहिंजा सिबलिंग्स बि मौजूदु हूंदा आहिनि जेके जंहिं वक़्तु टाइम उन्हनि खे हूंदो आहे त प्रोग्राम ॾिसंदा आहिनि। ऐं मुंहिंजे घरवारा बि इहो चई रहिया हूंदा आहिनि त अलामा साहब जी ज़ुबान में उहा मिठास ज़रूरु आहे, गुफ़्तगू में उहा शीरी ज़रूरु आहे। ऐं मूंखे कॾहिं कॾहिं बाबा को सुवाल बि ॿुधाईंदा आहिनि त अलामा साहब जिन खां तव्हां ज़रूरु पुछिजो। ऐं मूंखे बाबा साईं अॼु चयो त अलामा साहब खां फ़ितरे बाबति ज़रूरु पुछिजो। यानी हूअं त डिस्कशन में ख़बर बि पए थी ऐं यकीनन प्रैक्टिस में बि उहे शयूं तमामु आहिनि, पर काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके स्टार्टिंग में ॾेई छॾींदा आहिनि फ़ितरो त जीअं ज़रूरियात पूरियूं थी सघनि, कुझु विच रमज़ान में ॾींदा आहिनि, कुझु वरी ईद जी नमाज़ अदा थियण खां पोइ उहो फ़ितरो ॾींदा आहिनि। त फ़ितरे जो जेको हक़ु आहे उहो कीअं आहे? अदी असां अक्सर जेके मामूलात जेके आहिनि उहे रमज़ानुल मुबारक में इन जे करे ई अदा कंदा आहियूं त माहे सियाम में जेको नफ़िल जो सवाबु आहे उहो फ़र्ज़ जे दर्जे में हलियो वेंदो आहे। जी जी, यानी कि जेके बि असां नफ़िली इबादत कंदासीं, सिर्फ़ु 2 रकातूं नफ़िल पढ़णु इहो नफ़िल न, जेको बि नफ़िली कमु आहे यानी अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ां फ़र्ज़ु थियल न आहे, वाजिबु थियल कोन्हे, जेके आम जेके चङाईअ जा कम आहिनि, भलाईअ जा कम आहिनि, सुहिणा कम आहिनि, उहे सभु नवाफ़िल में तक़रीबन शुमार थियनि था। जॾहिं असां उहे अदा करियूं था त अल्लाह तबारक व ताला उन नफ़िली इबादतुनि जो सवाबु असांखे फ़र्ज़ जी सूरत में अता फ़रमाए थो ऐं जेको फ़र्ज़ु आहे उन जो 70 भेरा वधीक असांखे सवाबु अता फ़रमाए थो। इन जे करे असांजा काफ़ी जेके दोस्त आहिनि उहे ज़कात अगरचे उन जो निसाब, उन जो ताल्लुक़ साल जे गुज़रण सां आहे। अगरि मुंहिंजे माल ते साल पूरो थियो आहे शवाल में, मां शवाल मुंहिंजे मथां लाज़िम आहे शवाल में मां अदा कयां। अगरि साल पूरो थियो आहे माहे रजब में, मूंखे माहे रजब में ज़कात अदा करणी आहे, पर मां वेट थो कयां रमज़ानुल मुबारक अचे, जॾहिं रमज़ानुल मुबारक में पैसा कढी कंहिं मुस्तहिक़ खे ॾींदुसि त ग़ैर रमज़ान में सिर्फ़ु हिकिड़े फ़र्ज़ जो सवाबु मिले हा, पर रमज़ानुल मुबारक में जॾहिं मूं ॾिनो त उन जो 70 भेरा वधीक सवाबु मिलियो। त इन जे करे अक्सर इहो ई थींदो आहे ऐं कोशिशि हूंदी आहे त जेको फ़ितरो आहे उहो बि माहे सियाम में ई अदा करे छॾिजे, ताकी जेके मुस्तहिक़ीन आहिनि, जेके ज़रूरतमंद आहिनि, माहे सियाम में ई पंहिंजी ज़रूरत पूरी करे सघनि, खाधे पीते जे एतिबार सां, लटे कपिड़े जे हिसाब सां, ऐं जेके ज़रूरियात ज़िंदगी जूं जेके शयूं आहिनि उनखे ख़रीद करण जे एतिबार सां, पंजनि बचनि जूं उन्हनि जूं शयूं आहिनि ज़रूरत वारियूं, उन्हनि जी ख़रीदारी जे एतिबार सां, त जॾहिं असां माहे सियाम में ई चाहे उहो आख़िरी ॾहाको हुजे, चाहे 2 ॾींहं पहिरियों हुजे, अदा कंदासीं त उन में असांखे फ़र्ज़ जेतिरो सवाबु अता थिए थो ऐं फ़र्ज़ जे बराबरि असांखे सवाबु। सुभान अल्लाह, माशाअल्लाह जी। अच्छा, टॉपिक ॾाढो ख़ूबसूरत आहे, हसद बाबति बि असां ॻाल्हाईंदासीं, पर वक़्तु साहीअ जो थी वियो आहे। पहिरीं मां ब्रेक वठणु चाहींदमि। नाज़रीन, अज़मत रमज़ान सां नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं उनखां अलावा वाइटल टी जो बि साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ
ज़िंदगी जो क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान मिठास ऐं ताज़गी जो बहितरीन मिलाप, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अवां जी पंहिंजी हिन स्पेशल लाइव ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में, जंहिंसां भरपूर साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो वाइटल टी जो भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं हुन खां अलावा क्विज़ जो बि साथ मौजूदु आहे। इफ़्तारी जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं क्विज़ जो थधो शरबत हुजे गॾु। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। असां अॻियां वधूं था। बाबर अली भट्टी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ॾाढो सुठो संदन आवाज़ु आहे। चाहींदासीं तव्हां नातिया कलाम पढ़ो, बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मिठड़ी मुझी ओ मिठड़ी मुझी ओ तो में मुँह जो सा जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। ओ प्यारी मुझी माँ, ओ जी जल मुझी माँ, तो में मुँह जो सा जन्नत तुझे कदमन में आ। ओ जैसी ताई अमा जैसी घर न मोटा, जैसी ताई घर न मोटा। ओ निहारी वेठी राह, जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। ओ प्यारी मुझी माँ, ओ जी जल मुझी माँ, तो मुँह जो सा जन्नत तुझे कदमन में आ, जन्नत तुझे कदमन में आ। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में नातिया कलाम पेश कयो। असां अॻियां वधंदासीं।
अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब मौजूद आहिनि। अल्लामा साहब, हसद बाबति मां चाहींदसि त अॼु जे प्रोग्राम में ज़रूरु डिस्कस थिए। ॾाढो तरतीब सां प्रोग्राम हलियो आहे, छाकाणि त रिश्ता जॾहिं सुठा करणा हूंदा आहिनि, पंहिंजे घर जो माहौल जॾहिं सुठो करणो हूंदो आहे, या पंहिंजी ज़ात खे जॾहिं इंसान खे ख़ूबसूरत बणाइणो हूंदो आहे, त पोइ इंसान खे कोशिशि करणु खपे त हसद वारो जेको अंसर आहे उन खां पंहिंजी जान आज़ादु ज़रूरु कराए। जी बिल्कुलु, हसद हिकिड़ी रूहानी ऐं बातनी क़िस्म जी हिकिड़ी बीमारी आहे जी जेको इंसान जे सभिनी अमलनि खे ख़तमु करे छॾे थी ऐं उनजे नामाए अमाल में जेके बि सुठा गुण, सुठा अख़लाक ऐं जेके बि नेकियूं मौजूदु आहिनि उन सभिनी जो ख़ात्मो करे छॾे थी। इहो मां नथो चवां, सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान मौजूदु आहे। सभ खां पहिरीं असां सम्झूं त हसद छा खे चइजे थो। हसद इन शइ जो नालो आहे त कंहिं बि ॿिए इंसान खे जेका अल्लाह तबारक व ताला नेमत ॾिनी आहे, जेका ख़ूबी ॾिनी आहे, जेका दौलत ॾिनी आहे, यानी जेका बि नेमत हुजे, चाहे उनजो तालुक़ु इल्म सां हुजे, दौलत सां हुजे, कहिड़ी बि शइ सां हुजे, कुझु बि सही, असांजे दिलि में इहो जज़्बो पैदा थिए त अल्लाह तबारक व ताला इन खां इहा नेमत खसे छॾे, या इहा नेमत इन खां खसिजी वञे, या इन खां खसिजी मूं वटि अची वञे। इन शइ खे चइबो आहे हसद। ऐं जेको हसद करे थो, ऐं हसद जो जेको असरु आहे अगरि आज़ा में शुरू थी वञे थो त इन जी इहा शइ खसिजी मूं वटि अचे ऐं उन जी तरफ़ उहो क़दम वधाए अॻिते हले थो, क़दम खणे थो, अमल करे थो, त इहो करणु हराम आहे, यानी गुनाह कबीरा आहे। उनखे सख़्तु अज़ाब थींदो, इन जो मुआख़ज़ो थींदो। ऐं हसद जे मुतालिक़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम बल्कि अल्लाह तबारक व ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, अम यहसुदून अन्नास अला मा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही, छा इन ॻाल्हि ते माण्हू हसद कनि था जेको अल्लाह तबारक व ताला पंहिंजे फज़ल सां उन्हनि खे अता फरमायो आहे। यानी जेका नेमत आहे उहा त अल्लाह ताला उन्हनि खे ॾिनी आहे, माण्हुनि खे, पंहिंजनि ॿारनि खे, तूं इन में हसद छो थो करीं? इहा त अल्लाह ताला जी अता आहे, अल्लाह तबारक व ताला जी देन आहे, जंहिंखे चाहे उहो पंहिंजी नेमत अता फरमाए। तुंहिंजे उन हसद सां उन में कमी कोन थींदी, बल्कि तुंहिंजी सलाहियतुनि में कमी अची वेंदी। अगरि को शख़्स इल्म सां वाबिस्ता आहे ऐं उहो हसद करे थो, गोया के पंहिंजे इल्म जी सलाहियत खे उहो घटि कंदो थो वञे, ऐं आहिस्ता आहिस्ता उनजी जेका इल्मी सलाहियत आहिनि उहा डिवेल्यू थियणु शुरू थी वेंदी, उन में ज़वाल अचणु शुरू थींदो। अगरि अल्लाह तबारक व ताला कंहिंखे अक़ुल जी सलाहियत ॾिनी आहे, नेमत ॾिनी आहे, अगरि उहो हसद कंदो त उनजी जेका उहा अक़ुल वारी नेमत आहे उन में घटिताई अचणु शुरू थी वेंदी। त जंहिंमें जेका सलाहियत अल्लाह तबारक व ताला ॾिनी आहे ऐं उहा हसद करे थो त उहा ख़तमु थियणु शुरू थी वेंदी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो त हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त जेको शख़्स हसद करे थो, हसद नेकिन खे ईअं खाई थो वञे जीअं बाहि सुकल काठी खे खाई थी वञे ऐं बाहि उनखे बिल्कुलु फना करे थी छॾे, ईअं ई हसद जेको आहे नेकिन खे ख़तमु करे छॾे थो। जी अल्लामा साहब, मां चाहींदसि त तव्हां ज़रूरु कंटिन्यू कजो, पर वक़्तु साही जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान में मां ब्रेक जी तरफ़ वधणु चाहींदमि ऐं हुन खां पोइ असां अल्लामा साहब जिन खां कंटिन्यू कराईंदासीं। अज़मत रमज़ान में नाज़रीन साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं हुन खां अलावा वाइटल टी जो बि साथ मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जो। उन खां अलावा क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे, क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, इफ़्तारी जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं क्विज़ जो थधो शरबत हुजे गॾु। ऐं काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं वीहर भली कार चवां थी। अज़मत रमज़ान में ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में डिस्कस हली रहियो आहे हसद बाबति। ऐं हसद इंसान जी उहा बीमारी आहे जेका इंसान खे पाण खे ख़तमु कयो छॾे, उनजी सलाहियतुनि खे ख़तमु कयो छॾे। पर अॼु जे दौर में अॼुकल्ह माना माण्हू साम्हूं खां चई छॾींदा आहिनि त तव्हां हीअं कंदा आहियो, तव्हां हिन तरीक़े सां स्टेटस फॉर एग्ज़ाम्पल तव्हां रखंदा आहियो। मूंसां त ईअं थींदो आहे, कुझु तव्हां एक्टिविटीज़ रखी रहिया हूंदा, साम्हूं खां तव्हांखे इन तरह कॉमेंट्स मिली रहिया हूंदा आहिनि, तव्हां न रखंदा कयो, असांखे साड़ थींदो आहे। ऐं उहो मज़ाक मश्करी में उहा ॻाल्हि एॾो आराम सां चई वेंदी आहे, ॾाढो ताजुब महसूसु थींदो आहे
त आख़िर इंसानु ॿिए ते कीअं इन तरह साड़ करे सघे थो, कंहिंजी सलाहियत ते कीअं साड़ करे सघे थो, कंहिंजी आसाइश ते कीअं साड़ करे सघे थो, कीअं हसद करे सघे थो, ईअं वरी आसानी सां पंहिंजी ज़ुबानी चई बि छॾे थो। असां इन ई बाबति डिस्कस करे रहिया आहियूं अज़मत रमज़ान में, ऐं अज़मत रमज़ान जो साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो, ऐं उन खां अलावा वाइटल टी जो साथ मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जो। उन खां अलावा नाज़रीन क्विज़ जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप। जी अलामा साहब, मां वधीक वक़्तु नथी वठां, मां चाहींदसि त तव्हां वधीक एलेबरेट कयो। जी, हसद मुतालिक़ मूं गुज़ारिश कई पे हुज़ूर अलैहिस्सलाम जा फ़रामीन ॿी हदीस शरीफ़ में प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिंजो मफ़हूम आहे त टे माण्हू उहे आहिनि जिन में हिकिड़ो चुगलखोरी करण वारो, ॿिए नंबर ते जेको हसद करे थो, ऐं टे नंबर ते जेको काहिन यानी ग़ैब जूं ख़बरूं पंहिंजे तजुर्बे जी बुनियाद ते ॿुधाए थो, हाणे हीअं थींदो तोसां, हाणे हीअं थींदो, हाणे हीअं थींदो, मुस्तक़बिल में ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाए थो। इहे टई शख़्स हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो न मुंहिंजो इन्हनि सां ताल्लुक़ु आहे, न इन्हनि जो मूं सां ताल्लुक़ु आहे। यानी हसद एॾी वॾी ख़तरनाक बीमारी आहे जो असांजे नबी जो जेको ताल्लुक़ु असां सां मौजूदु आहे उन ताल्लुक़ खे डिस्कनेक्ट करे थी छॾे। जॾहिं नबी सां नबूवत, काशाने नबूवत सां जॾहिं ताल्लुक़ु डिस्कनेक्ट थी वियो त उहो काशाने नबूवत मां फयूज़ बरक़ात कीअं मिलंदो, उहो फैज़ान नबवी कीअं हासिलु थींदो। ऐं जॾहिं फैज़ान नबवी इंसान खां डिस्कनेक्ट थी वञे त उन जे ईमान में वाधारो कीअं थींदो। त इन शइ खे असां मद्देनज़र रखूं त असांखे ख़बर पवे थी त हसद हिकिड़ी तमामु इंतिहाई वॾी ऐं ख़तरनाक मुहलिक बीमारी आहे। हिकिड़ी ॿी हदीस में हुज़ूर अलैहिस्सलाम जो इरशाद फरमायो अल हसदो युफ़सिदु, हसद जेको आहे युफ़सिदुल ईमान, हसद जेको आहे, ऐं ॿी रिवायत में आयो त हसद जेको आहे उहो ईमान खे ईअं थो ख़तमु करे जीअं हिकिड़ी ॿूटी आहे, जड़ी ॿूटी आहे जंहिंखे एलवा चवंदा आहिनि, जीअं उहा माखी में गॾिजी उन माखीअ जे मिठाण जे उन ज़ाइके खे चेंज करे, तब्दील करे, बद ज़ाइको करे छॾींदी आहे। ऐं पोइ अगरि उहो को शख़्स उन जड़ी बूटी जंहिंजो इंतिहाई ख़तरनाक कड़ो ज़ाइको आहे, उहो बिल्कुलु इंतिहाई कड़ो ज़ाइको ऐं मिठो ज़ाइको ॿई गॾु थी हिकिड़ी अहिड़ी बद ज़ाइका शइ बणिजी वेंदी आहे, अगरि को शख़्स खाई वठे त उनखे इंतिहाई मुहलिक मर्ज़ जेको आहे उहो लॻी सघे थो। त फरमायो जंहिंमें हसद आहे त उन शइ, उन माण्हू खे उहो हसद उन जे ईमान खे ईअं ख़तमु करे छॾे थो जीअं उहा जड़ी बूटी माखीअ जे मिठाण खे ख़तमु करे थी। ऐं ॿी हदीस शरीफ़ हिकिड़ी उन में हुज़ूर अलैहिस्सलाम जन इरशाद फरमायो मोमिन जे दिलि में ॿ शयूं गॾु नथियूं थी सघनि, हिकिड़ो ईमान ऐं ॿियो हसद। यानी हसद ऐं ईमान हिकिड़ी जॻह ते न रही सघंदा। हसद हूंदो त ईमान न हूंदो, ईमान हूंदो त हसद न हूंदो। लिहाज़ा अगरि असां मंझां कंहिं में अगरि का अहिड़ी शइ मौजूदु आहे, असां फ़ौरन अल्लाह तबारक व ताला जी बारगाह जी तरफ़ रुजू कयूं। ऐं कॾहिं बि कंहिं बि अल्लाह ताला जे बाने खे का नेमत मिलियल आहे, गाॾी जी सूरत में, घर जी सूरत में, बंगले जी सूरत में, कहिड़े बि स्टेटस जी सूरत में, असां उन जे लाइ दुआ घुरूं, इहा तमन्ना कयूं या अल्लाह इन खे अञा वधीक अता फरमा, ऐं जीअं तूं हिन बाने खे इहा नेमत ॾिनी आहे ईअं मूंखे बि अता फरमा, मूंखे बि अता फरमा। इहा दुआ घुरंदो त अल्लाह तबारक व ताला इहा नेमत उनखे बि अता फरमाईंदो ऐं साम्हूं जंहिंखे दुआ ॾिनी अथसि अल्लाह ताला उन जी नेमत में बि इज़ाफ़ो फरमाईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अच्छा अल्लामा साहब, हूअं चयो वेंदो आहे त को बि गुनाह इंसानु सरज़द करे थो उनजो त गुनाह आहे ई आहे, पर वरी पंहिंजी ज़ुबान सां उन गुनाह खे बयानु उहो इंसानु कंदो आहे त उनखे माफ़ी कोन मिलंदी आहे। उहो अस्तग़फिर अल्लाह चवंदो त आहे ज़ुबानी, पर उनखे माफ़ी कोन थी मिले। सो मां पुछणु चाहींदसि त अम्ही कीअं इन बाबति बयानु फरमाईंदो त ठीकु आहे इंसानु आहे, ख़ता जो पुतलो आहे, इंसानु ख़ता करे वठंदो आहे, पर वरी उनखे बयानु न फरमाए। इन में को बि शक कोन्हे, तव्हां बिल्कुलु सही ऐं दुरुस्त फरमायो आहे। शरीयत मुताहरा इहो चवे थी त जेको गुनाह आहे इहो त थी वियो हिकिड़ो गुनाह,
अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बाने जी सतरपोशी कई आहे। जी बेशक जॾहिं अल्लाह तबारक व ताला उन जो ऐब ज़ाहिर नथो करे त हू पंहिंजो ऐब ज़ाहिर छो थो करे? इन जा ॿ नुक़सान आहिनि। हिकिड़ो नुक़सानु इहो आहे जंहिंजे साम्हूं हुन पंहिंजो गुनाह बयानु कयो हुन अल्लाह जी मख़लूक खे पंहिंजे मथां गवाह बणाए छॾियो। जेतिरा माण्हू ॿुधंदा, जेतिरनि ॿुधो उहे सभु गवाह बणिजी विया ऐं क़यामत जे ॾींहुं उहे हुजत बणिजी वेंदा। ऐं जंहिंजे मथां गवाह बीही वञनि उनखे उनजे लाइ त फ़ैसिलो वरी थींदो। अगरि असां उनखे लिकाईंदासीं त इहो अल्लाह ऐं बाने जे विच जो मामिलो आहे, अल्लाह तबारक व ताला माफ़ करे सघे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त शरीयत मुताहरा में जीअं गुनाह करणु, बुरो कमु करणु गुनाह आहे, अहिड़े ई नमूने उनखे बयानु करणु अलॻि गुनाह आहे। यानी उन ॿ गुनाह कया जेको बयानु करे थो, हिकिड़ो उन बुरे कम जे इर्तिकाब जो गुनाह ऐं ॿियो उनखे बयानु करण जो गुनाह, यानी बयानु करण बि गुनाह आहे। इन सां हिकिड़ो नुक़सानु इहो बि थिए थो मुआशरे में, जॾहिं को शख़्स पंहिंजे कंहिं गुनाह खे बयानु करे थो त साम्हूं वारो जेको ॿुधण वारो आहे उहो बि उन गुनाह जी तरफ़ रग़बत करे थो, उनजे मथां जरी थी वञे थो, बहादुर थी वञे थो। अल्लाह तबारक व ताला खे इहा शइ नापसंद आहे त इहा जेका रग़बत आहे गुनाह जी तरफ़ इंसान जे ज़ुबान सां को बयानु करे ऐं ॿियो शख़्स उन जी तरफ़ रग़बत करे, अल्लाह तबारक व ताला खे इहा शइ नापसंद आहे। इहो सम्झणु खपे जीअं कंहिं बि बुरे अमल जो इर्तिकाब गुनाह आहे, ईअं उन जो इज़हार करण बि गुनाह आहे। अल्लामा साहब ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में माशाअल्लाह सां अव्हांजो डिस्कशन असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो। ऐं शुक्रगुज़ार आहियां अव्हांजे वक़्त जी, अव्हांजी प्रेज़ेंस सां असांजो प्रोग्राम ॾाढो शानदार अंदाज़ में अॻियां ताईं वियो आहे। ऐं महिमान बणिजा नेल्सन पेंट्स जा। उनखां अलावा जी बाबर अली भट्टी साहब असां सां मौजूदु रहिया, ॾाढा सुठा पाण नात ख़्वान आहिनि। अदा अव्हांजी बि मां शुक्रगुज़ार आहियां, अव्हां मौजूदु रहिया ऐं अव्हीं महिमान बणिजा क्विज़ जा। उनखां अलावा जी मुहर्रम दीन असां सां गॾु मौजूदु रहिया, पाण नात ख़्वान आहिनि ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में पाण निभाइण जी कोशिशि कयूं। तव्हांजा बि शुक्रगुज़ार आहियूं अव्हांजे वक़्त जा, ऐं अव्हीं बि क्विज़ जा महिमान बणिजा। अब्दुल रहमान असां सां मौजूदु रहियो ऐं अब्दुल रहमान बि माशाअल्लाह सां ॾाढे सुहिणे अंदाज़ में नातिया कलाम पढ़ंदो आहे। थैंक यू अब्दुल रहमान, तव्हां इस्मत रमज़ान में तशरीफ़ फरमा थिया ऐं अव्हीं बि क्विज़ जा महिमान बणिजा। हिन तरफ़ समूरनि महिमाननि जी मां शुक्रगुज़ार आहियां ऐं इंटायर टीम जी मां शुक्रगुज़ार आहियां। अव्हांजे साथ सां असांजी ट्रांसमिशन असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुती ऐं हिन ट्रांसमिशन खे अव्हां ताईं पहुचाइण में जंहिंजो साथ मौजूदु रहियो नेल्सन पेंट्स, रंग ज़िंदगी जो नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे। ऐं नाज़रीन ही 25% वधीक अव्हांखे कवरेज ॾींदो आहे, जंहिंसां अव्हां घटि पेंट जी मिक़दार में वधीक जॻह खे रंग कंदा आहियो, वधीक जॻह खे ख़ूबसूरत बणाईंदा आहियो ऐं पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जो यकीनन हर कंहिंजो हिकिड़ो ख़्वाबु ज़रूरु हूंदो आहे। सो नेल्सन पेंट उन में अव्हांजो भरपूर साथ निभाईंदो आहे। उनखां अलावा जी वाइटल टी जो भरपूर साथ असां सां मौजूदु रहियो अस्मत रमज़ान में, वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं उनखां अलावा भरपूर साथ मौजूदु रहियो क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेलाप। रमज़ानुल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। इफ़्तार जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं क्विज़ जो थधो शरबत हुजे गॾु। नाज़रीन अल्लाह तबारक व ताला अव्हांजो हामी नासिर हुजे। अव्हीं पंहिंजी दुआउनि में ज़रूरु असांखे बि यादि कजो। असांखे ॾिजो इजाज़त। वेंदे नातिया कलाम छॾींदा वेंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो अब्दुल रहमान जो। जी अब्दुल रहमान, तव्हां बिस्मिल्लाह कयो। पंहिंजे दर ते सॾे हेॾा कुर्बा करे, पंहिंजे दर ते सॾे हेॾा कुर्बा करे, हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। अल्लाह हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। तुंहिंजे दरवाज़े तां दान वठी, सोहणा खाधोसीं छा छा न वठी। घोरों घोर कजन बीड़ा झोल भरे, घोरों घोर कजन बीड़ा झोल भरे, हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा।
हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। तो बि दर तां तड़ियो त बि वाहनया, तुंहिंजो शान ही शाहन शाहनया। तो बि दर तां तड़ियो त बि वाहनया, तुंहिंजो शान ही शाहन शाहनया। छो जो दुर खां वठी मोते महर धरे, छो जो दुर खां वठी मोते महर धरे। हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। अल्लाह हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे, हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। सब कंहिंखां सखी दर तुंहिंजो आ, मिसकीन महेसर तुंहिंजो आ। सब कंहिंखां सखी दर तुंहिंजो आ, मिसकीन महेसर तुंहिंजो आ। पंहिंजो कर त पिरी मुंहिंजो ह्या ठरे, पंहिंजो कर त पिरी मुंहिंजो ह्या ठरे। हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। अल्लाह हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। पंहिंजे दर ते सॾे एॾा कुर्ब करे, हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा। हाणे हीअं छिनंदे माण्हू छा चवंदा।